ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा बिकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजा आत्मा जो पीउ निराकार परमात्मा हाणे मां आत्मा परमात्मा बाप की याद थी करां। परमात्मा जा महावाक्य थी ॿुधां। मां आत्मा हिन कननि द्वारा हाणे बाबा जेका महावाक्य ब्रह्मातन द्वारा चया अथई उहो ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा बाबा द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, आत्माउनि खां परमात्मा पुछे थो कि तव्हां हाणे कंहिंजी यादि में वेठा आहियो। ये शरीरदारी गुरु संत आदि जी यादि में त न वेठा आहियो न, निराकार परमात्मा जी यादि में वेठा आहियो। पंहिंजी खे आत्मा सम्झी करे हिन ब्रिकुटी जे विच में असांजी आत्मा वेठी आहे। हिन कननि द्वारा ॿुधे थी। आत्मा जेसिताईं शरीर में न हुजे तेसिताईं आत्मा ॿुधी कीअं सघंदी आहे। भले आत्मा मरदी न आहे, शरीर भले ख़त्म थी वञे, लेकिन आत्मा ॿुधी कॾहिं सघंदी आहे जेसिताईं शरीर में आहे। शरीर खां अलॻि थी वई त आत्मा ॿुधी न सघंदी आहे। बाप चए थो मां हिन शरीर जो लोन वरितो आहे तव्हां सां ॻाल्हाइण लाइ। ॾिसो परमात्मा बि एतिरो शक्तिशाली आहे, उहो बि बिना शरीर जे कुझु ॻाल्हाए या ॿुधी न सघंदो आहे जेसिताईं शरीर में न अचे। हिन करे बाबा बि इहो ब्रह्मा जो शरीर अची लोन वरितो अथई असांखे ज्ञान ॿुधाइण लाइ, असांजी ॻाल्हियूं ॿुधण लाइ। बाबा चए थो इहे ब्रह्मा भाग्यशाली रथ आहे न, हिन ब्रह्मा जो शरीर ॾाढो भाग्यशाली आहे कि हिन शरीर में मां निराकार परमात्मा ईंदो आहे जेके सभु मनुष्य आत्मा यादि कंदा आहिनि। हिन करे सदैव निराकार परमात्मा खे यादि करो। शिव बाबा मथां खां हेठि आयो आहे न, भक्ति मार्ग में शिव बाबा मथे ई रहंदो आहे परमात्मा। उन्हनि जी प्रतिमा जी पूजा कंदा आहियूं। इहे ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि। ॼाणंदा आहियूं बाप ज्ञान जो सागर आहे न, उन में कहिड़ो ज्ञान अथसि, भॻवान में कहिड़ो ज्ञान आहे, बाबा में सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। ये पूरी सृष्टि ते 4 युग कीअं चक्कर काटंदा आहिनि, कीअं आत्मायूं मथां खां हेठि अची पाठ वॼाईंदियूं आहिनि, वरी वापसि अंत में मूंसां गॾु मथे वेंदियूं आहिनि। इहे सभु ज्ञान बाबा असांखे ॾिए थो। बाबा चए थो मां हिन जे मुख द्वारा तव्हांखे हिकु मंत्र ॾींदो आहे, मन मना भव। पंहिंजी खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। ये ब्रह्मा न हुजे हा त मां कंहिंजे शरीर में अचां, छोजी मूंखे त हुन जे शरीर में अचिणो आहे जेकी आत्मा पूरा 5000 साल खां हिते चक्कर थी काटे। बाबा चए थो तव्हां हाणे शिव बाबा न चओ, लेकिन उन यादि सां चओ, उन समझ सां चओ कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। हिन समझ सां असांखे बाबा खे यादि करणो। मुख सां कोई जाप न जपणो आहे परमात्मा शिव बाबा न, अर्थ सहित यादि करो। भक्ति मार्ग में तव्हां बिना अर्थ से भॻवान खे यादि कंदा आहियो। हाणे भॻवान खे यादि करो था त अर्थ सहित करो। कल्प कल्प जे पुरुषोत्तम संगम युग ते मां अची करे तव्हांखे इहो अर्थ ॿुधाईंदो आहे कि तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे। बाबा अची करे असांखे भक्ति मार्ग जी सभु कथाउनि जो, शास्त्रनि जो सार ॿुधाईंदो। ॾिसो हिकु कहानी बि आहे न, पंडित ॿियनि खे चईंदो हुयो राम नाम जपो त पार थी वेंदो, ऐं ख़ुदि जी जॾहिं बारी आई पाणी सां पार थियण जी त करे न सघियो। ईअं ई असांखे सिर्फ़ु मुख सां न चइणो आहे, प्रैक्टिकल में उन जो अनुभव करणो आहे कि हा बराबरि मां आत्मा आहियां, हिन शरीर में वेठी आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे।
हाणे मां परमात्मा जी याद में रही करे उन सां गॾु कमु थी करां। सिर्फ़ु भॻवान खे यादि न करिणो आहे, लेकिन उनखे पाण सां गॾु, उन सां गॾु कर्म करिणो, उन सां गॾु उथिणो आहे, वेहणो आहे, त साथी थी वियो न। साथी अगरि तव्हां कंहिंसां गॾु कर्म करो, कोई बि धंधो करो, घर जो कर्म करो, त उहो यादि ईंदो आहे न हमेशह। त बाबा चए थो ईअं ई मूंखे पंहिंजे हर कर्म में साथी ठाहियो, त सदैव ई तव्हां मूंसां गॾु रहंदव। पोइ हिन दुनिया में रहंदे बि दुख अशांति सां मुक्त रहंदव। ॻाल्हाइण, हलण, चलण तव्हांजो हाणे दैवी हुजिणो खपे। फालतू जी हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं, विकारी ॻाल्हियूं, टाइम वेस्ट करण वारियूं ॻाल्हियूं न करणी खपनि। हाणे तव्हांजो समय ॾाढो वैल्यूएबल अथव। पंहिंजे समय खे ॾाढी सुठी रीति बाबा जी यादि में रही करे पंहिंजो समय बितायो। मुख सां ॻाल्हायो त जीअं रतन निकिरनि था। सुख स्वरूप ठहो, मनसा वाचा कर्मणा। हाणे इहे दुखधाम ख़तम थो थिए। दुखधाम कीअं ठहियो? कीअं ठाहियो हिन दुनिया खे दुखधाम? पाण आत्मा ई त ठातो आहे न। ॾिसो, घर में हाणे हाणे ख़ुशी आहे, हाणे हाणे दुख आहे। कीअं ठहियो दुख? दुख कीअं आयो? असां ई आत्मा आहियूं, कुझु अहिड़ो सोचंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, कंदा आहियूं, त दुख थींदो आहे न। त हिननि में ॿियनि जो कोई दोष न आहे। बाबा चए थो इहा दुनिया दुखी छो थी आहे? असांजी मनुष्य आत्मा जे कारण ई दुखी थी आहे। असां स्वयं खे परिवर्तन नथा करूं, ॿियनि खे दोषी जल्दी था ठारायूं। पर बाबा चए थो हाणे हिन दुखधाम खे ख़तमु करिणो आहे, सुखधाम ठाहिणो आहे, त पहिरियों स्व खे परिवर्तन करो। मूंखे स्वयं खे परिवर्तन करिणो आहे। मूंखे सदा सुख स्वरूप ठाहिणो आहे, सुख ॾियणो आहे, सुख वठिणो आहे। कंहिंखां मां दुख बि न वठां। भले कोई मूंखे केतिरो बि उल्टी सिटियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे दुख ॾियण जी कोशिशि करे थो, इहो बि असांखे पतो आहे। हिन ॻाल्हियुनि खे ॿुधंदासीं, मन में रखंदासीं, सोचंदासीं त असां दुखी थींदासीं, असांजो शरीर बीमार थींदासीं। त बि माण्हू में एतिरी शक्ति न आहे कि कोई उन्हनि खे दुख जी ॻाल्हि ॾे थो त असां न वठूं। असां छो था वठूं? त इहे सम्झ, इहे शक्ति बाबा असांखे ॾियण वारो आहे कि न त असां कंहिंखे दुख ॾियूं, न दुख वठूं। दुख वठण बि ग़लति ॻाल्हि आहे न। दुख वठण बि हिकु पाप थी। आत्मा खे दुखी करणु त पाप थी वियो न। आत्मा कंहिंजो ॿारु आहे? परमात्मा जो आहे। तव्हां परमात्मा जे ॿार खे दुखी था करो, परेशान था करो, त तव्हांखे बि दुख मिलंदो न। बस तव्हां बि ॿारु आहियो, लेकिन तव्हां हुनखे दुख छो था ॾियो? कोई सही ॻाल्हि ते सम्झाइणी ॾियनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन ज़बरदस्ती असां कंहिंखे दुख ॾियूं त दुखी थी करे मरंदासीं न। बाबा चए थो हाणे हिन सृष्टि जे जेको चक्कर हले पियो, सत्य त्रेता द्वापर कलयुग जो, उहो चक्कर हाणे पूरो थी वियो। हाणे दुनिया खे परिवर्तन थियणो ई आहे। हिकु धर्म जी स्थापना थियणी आहे। राजयोग परमात्मा असांखे सिखाइण आयो आहे। दुनिया कोई पूरी ख़तम न थी वेंदी, हिते थोड़ा सा माण्हू रहंदा। जी अगरि पूरी ख़तम थी वेंदी त प्रलय थी वञे त पोइ सतयुग जी दुनिया स्थापना केरु कंदो? स्थापना करण वारा बि त माण्हू खपनि न हिते। त बाबा चए थो इन करे कॾहिं बि हिन दुनिया में प्रलय न थींदी आहे। थोड़ा सा माण्हू बचंदा आहिनि जो सतयुग जी स्थापना कंदा आहिनि। पोइ जॾहिं पूरी स्थापना थींदी आहे, जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेहींदो आहे, पूरो सभु हुनजो महल आदि सभु ठही वेंदो आहे, तॾहिं उहे सभु पुराणा माण्हू सभु हली वेंदा आहिनि मथे। तॾहिं खां दुनिया में नयो संवत शुरू थींदो, विक्रमादित्य संवत। कलयुग ख़तम थी सतयुग अचण वारो आहे। तमो प्रधान दुनिया जो त अंत थियणो ई आहे, तॾहिं त सतो प्रधान दुनिया ईंदी। स्थापना करण वारो बाबा त आयल ई आहे न, त ज़रूरु थींदी ई सही। हाणे बाक़ी थोरो समय आहे। ॾिसो, मंदिर आदि बि केॾा ठाहींदा आहिनि, लेकिन सम्झ कोन अथनि कि हिन मंदिर में रहण वारी इहे सभु मूर्तियूं केरु आहिनि। असां हिन मूर्तियुनि खे छो था पूॼूं? केॾी महिनत कंदा आहिनि सुबुह खां राति ताईं। केॾी उन्हनि खे सनानु कराइण, तयार आदि कराइण, भोग आदि लॻाइण, समय समय ते उन्हनि जा कपिड़ा वस्त्र आदि चेंज करणु, सुम्हाइण, उथाइण। केतिरी महिनत कंदो आहे मनुष्य आत्मा भक्ति में। छो इहे केरु आहिनि? असां इहे सभु छो था करूं? कुझु बि पतो न आहे।
त बाबा चवंदो हिनखे चइबो आहे अंधश्रद्धा जी भक्ति, ब्लाइंड फेथ। माण्हू त चवंदा आहिनि जो भॻवान खे न मञंदो उहो नास्तिक आहे, लेकिन बाबा चए थो जो भॻवान जे बारे में, देवी देवताउनि जे बारे में कुझु ॼाणे ई नथो, उनखे चइबो आहे नास्तिक। हाणे असां कंहिंजे लाइ ॻाल्हि ॼाणंदा ई न आहियूं कि राधे कृष्ण असली में केरु आहिनि, राम सीता केरु आहिनि, किथे आहिनि, कीअं इन्हनि खे एॾो ऊच पद मिलियो। भई लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया सतयुग में, कीअं इन्हनि खे एॾी प्राप्ति कीअं ॾिनी। अॼु वॾो कोर्स, वॾी डिग्री प्राप्त करण लाइ माण्हू केतिरी महिनत कंदो आहे। कोई वॾो ऑफिसर ठहिण लाइ, प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट ठहिण लाइ एतिरी महिनत थो करे, एतिरी पढ़ाई थो करे, त हिन लक्ष्मी नारायण खे विश्व जे राजा कीअं ॾिनी। इन्हनि कहिड़ी पढ़ाई करी, इन्हनि कहिड़ा अहिड़ा कर्म कया जो इन्हनि खे एतिरो ऊच सोने जे ऐं हीरे जे महलनि में रहण जो मौक़ो मिलियो। हिननि जी पूरी दुनिया में जेका बि माण्हू हूंदा उन्हनि जे जीवन में सुख शांति संपत्ति अथाह हूंदी। त आख़िर हिननि ऐं हिननि जी राजधानी वारनि कहिड़ी अहिड़ी महिनत कई, कहिड़ो अहिड़ो कर्म कयो, छा कयो, परमात्मा खे पहचानियो, उनजे ज्ञान खे सम्झियईं। ऐं लक्ष्मी नारायण छा, राधे कृष्ण जी आत्मा, उनजी पूरी राजधानी परमात्मा जा मददगार ठहिया स्वर्ग ठाहिण में। हाणे उहे राज्य कंदा त उहो दुनिया केरु ठाहींदो, ॿियो कोई थोरी ठाहे ॾींदो उन्हनि खे। उहो ई आत्मायूं हाणे परमात्मा जी मददगार ठहनि थियूं, उहो ई पंहिंजे लाइ पंहिंजी दुनिया स्थापन करनि थियूं न, पंहिंजे ई तन मन धन सां उहो ई दुनिया स्थापना थी करनि। त बाबा चए थो हुन दुनिया में त रहण वारा तव्हां ई आत्मा ई आहियो न, त तव्हांखे इहो दुनिया ठाहिणी पवंदी। मां त सिर्फ़ु सम्झ थो ॾियां कि ईअं तव्हां दुनिया उहो ठाहे सघंदा आहियो, ईअं तव्हां हुन दुनिया में वञी सघंदा आहियो, ईअं हुते तव्हां ऊच पद पाए सघंदा आहियो। हाणे जेको कंदो हुनखे प्राप्त थींदी। त बाबा चए थो बाबा त सभिनि आत्माउनि खे ज्ञान ॾियणु आयो आहे न, सभी धर्मनि वारी आत्माउनि खे बि सेम ज्ञान थो ॾे बाबा। लेकिन जेको ॿुधंदो, जेको धारण कंदो, जेको धारण करे हलंदो, उहो ई उते वञी करे जेकी महिनत कंदो हुन दुनिया जी स्थापना करण में, उहो ई त हुन दुनिया में वेंदो। ज्यादा महिनत कंदो त हुते उच्च पद पाईंदो। हिते बि त महिनत सां ई सभु मिलंदो आहे न। महिनत न कराऊं त तव्हांखे पाणी पीअण लाइ बि मिलंदो। चलो तव्हां कंहिंखे चईंदव बि, लेकिन चइण लाइ बि मुख सां ॻाल्हाइणो त पवंदो। त बाबा चए थो महिनत जे बिना, कर्म करण जे बिना कुझु बि प्राप्त न थींदो आहे। जॾहिं पाणी जो गिलास नथो मिले, पाणी पीअण लाइ नथो मिले, पाणी पीअंदा तॾहिं बि हथ में गिलास त खणंदव, चलो कंहिंखां बि मंगवायो, लेकिन गिलास त हथ में पकड़ंदव, पीअंदव, इहे बि महिनत त थी न। तो कोई भी ॻाल्हि में महिनत त करणी पवंदी आहे। चाहे ख़ुशी ख़ुशी करो, ख़ुशी ख़ुशी कंदव त उहो महिनत न लॻंदी, जीअं त कुझु कयो ई न, सभु परमात्मा जी यादि में हुनजी शक्ति सां आपे ई थी। त हाणे बि बाबा असांखे चए थो मुंहिंजी यादि में एतिरो रहो कि तव्हांखे लॻे ई न कि असां स्वर्ग में वञण जे लाइ कुझु करूं था। छा करणो आहे? सिर्फ़ु पंहिंजो स्वभाव संस्कार, चाल चलन, बोलचाल ई त बदिलणी आहे न। इहे बि असां नथा छॾे सघूं। जंहिंसां असांखे दुख थिए थो, बुरो ॻाल्हाइण सां असां बि दुखी था थियूं, साम्हूं वारो बि दुखी था थियूं, त हुनखे छॾणु सही ॻाल्हि आहे न। हुनखे छॾण में असांजो बि फ़ाइदो त तव्हांजो बि फ़ाइदो, त बि असां छॾी नथा सघूं। इन में बि महिनत आहे। असां कोशिशि करूं था लेकिन छॾे नथा सघूं। सोचो असांखे दुख न वठूं, पुराणी ॻाल्हियूं न सोचूं, पतो आहे असांखे न सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न अहिड़ो करिणो आहे, त बि मनुष्य आत्मा करे नथी सघे। उनखां एतिरी बि महिनत नथी पुॼे। छो जी आत्मा में शक्ति न आहे न। सुठो सोचण जी, सुठो कर्म करण जी आत्मा में शक्ति ई न आहे। सुठो छा हूंदो आहे इहो भुलिजी वई आहे। हर हिकु कंहिंजी त आदत हूंदी आहे हर हिकु ॻाल्हि में कुझु न कुझु उल्टो सोचंदा, ॻाल्हाईंदा या कंदा। त बाबा इन करे घड़ी घड़ी चए थो पंहिंजी खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, त तव्हांजे अंदरि उहा शक्ति ईंदी, पवित्रता जी सुठी शुद्ध शक्ति ईंदी, जंहिंजे कारण तव्हांजा कर्म, बोल सभु
सभु सुठा थी वेंदा। उच ते उच बाबा हाणे स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे, त असांखे बि हुन स्वर्ग में वञण जे लाइ लाइक़ु ठहिणो पवंदो, सुख शांति जो वरसो ॾियणु आयो आहे। बाबा चए थो तव्हां ॾाढा ऊचा ॿार आहियो, श्री तव्हां आत्मा आहिनि परमात्मा खे पहचानियो अथव न, त तव्हां ॾाढा ऊचा आहियो। जो दुनिया में कोई भी भगवान की पहचानंदो न आहे, असां पहचानियो आहे कि भगवान अर्थात निराकार परम धाम में रहण वारो, असांजी आत्मा जो पीउ, विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ, वो निराकार परमात्मा परम पिता परमात्मा ही असांजो बाप आहे। उनखे असां भगवान ईश्वर अल्लाह चई करे यादि था करूं। दुनिया इन ॻाल्हियुनि खे न ॼाणदी आहे, लेकिन असां ॼाणियो आहे, त असां ऊचा थी वियासीं न, रॉयल थी वियासीं, त परमात्मा जा ॿार थी वियासीं असां डायरेक्ट। भक्ति मार्ग में त माण्हू ईअं ई चईंदा आहिनि कि असां भॻवान जा ॿार आहियूं, भॻवान ही सभु कुझु ॾिनो अथई, लेकिन हिते त प्रैक्टिकल में असांखे भॻवान पंहिंजो ठाहियो अथई न, स्मृति ॾिनी अथई, असां परमात्मा जो ठहिया आहियूं, सभु कुझु परमात्मा खे मन बुद्धि सां ॾेई उनजी ही पालना में पलऊं था, उनजी श्रेष्ठ मत ते। बाबा खे असां सुबुह जो उथूं, बाबा खे यादि करूं, रोटी ठाहियूं, बाबा खे यादि करो, रोटी खायूं, बाबा खे यादि करो, कोई भी कर्म करो, बाबा खे यादि करो, स्नान पाणी करो, कंहिंसां ॻाल्हायो करो, त बाबा जी यादि अचे थी, मतिलबु असां कंहिंजी पालना में था पलऊं, परमात्मा जी पालना में था पलऊं न। छो जी परमात्मा खे शरीर त आहे न कि पंहिंजे शरीर सभिनि सां हिक हिक सां वञी करे हुनजी पालना करे, लेकिन परमात्मा जी शिक्षायूं, परमात्मा जी श्रीमती सदा यादि रखी करे हलऊं असां अगरि हिन सभिनि शिक्षाउनि सां, त इहा ई असांजी पालना आहे, उनजी शिक्षा ई असांजी पालना थी करे। अॼु माण्हू आहे, अॼु आहे कल्ह न आहे, लेकिन माण्हू हुनखे कहिड़े ई रीति यादि कंदा आहिनि, उन्हनि जी शिक्षाउनि द्वारा। त ईअं परमात्मा खे पंहिंजो शरीर त न आहे, लेकिन उहो आहे, तॾहिं त असांखे एॾी ऊची शिक्षा ॾिए थो, त उन्हनि जी शिक्षाउनि जे ज़रिए असां हुनखे सदा यादि रखूं, हुनजी पालना में पलूं। त बाबा चए थो माण्हू खे खपे ई छा, इहे ई त खपे, सुठी सम्झ खपे, मिठो ॻाल्हाइणु खपे, सुठी सोच खपे। अॼु दुनिया में इहे ई सभिनि खे खपे, बल्कि कंहिंखे केतिरो बि धन हुजे, संपत्ति हुजे, वॾे वॾे घरनि में थो रहे, वॾी वॾी गाॾियुनि में थो घुमे, त बि उनजे जीवन में सुख शांति न आहे। कोई हुन सां प्यार सां ॿ शब्द ॻाल्हाइण लाइ न आहे, कोई हुन सां शुद्ध संबंध रखण वारो कोई संबंधी न आहे, सभु मतलबी। त दुनिया में अॼु छा खपे सभिनि खे, इहे ई खपे न, सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं आत्मा में खपनि, त उहो ई बाबा हाणे चए थो पंहिंजी खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। ॾिसो तव्हां कहिड़ा ऊचा ॿार थी विया न कि तव्हां परमात्मा जी पहचाने हुनजी पालना जे अंदरि हलो था। बाबा चए थो कि हाणे पुरुषार्थ करे करे पंहिंजो सभु विक्रम विनाश करो, जेका बि पाप जा बोझ चढ़ल अथव तव्हांजी आत्मा जे मथां, उहे सभु बाबा जी यादि में रही करे ख़तमु करो। बाबा त आयो ई आहे ॿारनि खे वरी खां स्वर्ग जो वरसो ॾियणु, बाप आहे त ॿारनि खे वरसो ई ॾींदो न। बाबा त आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे, सभी आत्माउनि खे बाबा वरसो ॾेई वेंदो आहे, चाहे कोई सत्संग में हले, चाहे पंहिंजे धर्म में अचे। छो जी जेका बि धर्म आहिनि, सभु धर्म परमात्मा खे त यादि कंदा ई आहिनि, त हाणे परमात्मा हुननि खे बि वरसो ॾियणु आयो आहे। उन्हनि जे लाइ वरसो सिर्फ़ु आहे पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। ऐं असांखे उच्च स्वर्ग जो वरसो था ॾियनि बाबा, ऐं हुनजे लाइ असांखे ज्ञान योग जी शिक्षा था ॾियनि, छो जी हिन ज्ञान योग सां ई त असांखे वरसो मिलंदो न। उच्च प्राप्ति करणी आहे त कुझु पढ़ाई त पढ़णी पवंदी, कुझु महिनत त करणी पवंदी। हिकु ई समय बाबा अची करे, उहो बि एतिरो कम समय, एतिरे कम समय में परमात्मा असांखे स्वर्ग जी पढ़ाई बि पढ़ाईंदो आहे ऐं उनजी स्थापना बि कंदो आहे, असांखे वरसो बि ॾींदो आहे कि हुते वञी असां छा छा कंदासीं ऐं कीअं कीअं कंदासीं, त केतिरो ऊची परमात्मा सेवा थो करे, त असांखे बि हुन परमात्मा जी हिन कार्य में मदद करणी घुरिजे। बाबा चए थो मां त आया ई तव्हांजो सेवाधारी,
तव्हां हाणे मां तव्हांजी सेवा में उपस्थित आहियां। श्री जी तव्हां ई मूंखे सॾु कंदा आहियो न, हे पतित पावन, हे दुख करता सुख करता, अचु असांजा दुख दूर कर, असांखे पावन ठाहे। त मां हाणे आयो आहियां तव्हांजी सेवा में। तव्हांखे जीअं बि खपे मां त तव्हांखे राय ॿुधायां थो, लेकिन अगरि तव्हांखे जीअं बि सम्झ में अचे थो, जेतिरो बि सम्झ में अचे थो, कुझु बि न त कम से कम दिलि सां इहे यादि रखो कि मुंहिंजो आत्मा जो पीउ उहो केरु आहे? निराकार परमात्मा, मुंहिंजो बाबा। बाबा में सभु कुझु समाए छॾियो। अर्थात जेको बि मुंहिंजो शरीर, मुंहिंजा संबंधी, मुंहिंजा ॿार, मुंहिंजियूं इहे चीजियूं, मुंहिंजो घर, हिन मुंहिंजे खे परमात्मा में समाए छॾियो। अर्थात मुंहिंजो त हिकु बाबा, बाक़ी सभु इहे परमात्मा बाप आहिनि। असांखे कॾहिं बि कहिड़ी ॻाल्हि में मोह न ईंदो, असां नष्ट मोह थी वेंदासीं। ऐं नष्ट मोह स्थिति थी वेंदी त असांजो कनेक्शन बाबा सां रहंदो, त बाबा सां केतिरी शक्तियूं असांखे मिलंदियूं, केतिरो असांजी आत्मा कार्य खां गोरी थींदी वेंदी, केतिरो सभी आत्माउनि खे बि मदद मिलंदी न। श्री मां बाबा जी यादि में रहंदमि त बाबा जी शक्ति मुंहिंजे द्वारा ॿियनि आत्माउनि खे बि अनुभूति थींदी। हिन करे सदैव ई बाप जी श्रीमत ते रहो हलो। इहे ई परमात्मा जी असांजी सेवा आहे। असांजे लाइ सेवा करे थो बाबा। छा थो ॾे? मत थो ॾे, श्रेष्ठ मत। बाबा चए थो इहे ज्ञान त मां श्रीमत अर्थात ज्ञान त मां हर 5000 साल में हिकु बार अची ॾींदो ई आहियां, लेकिन ॿार हाणे ॿुधंदा आहिनि, उहे भुलिजी वेंदा। त सत्य त्रेता में त हिन ज्ञान जी दरकार न हूंदी न। द्वापर युग खां जॾहिं असांखे दुख थींदो, तॾहिं खां असां परमात्मा खे वरी खां यादि कंदा आहियूं कि उहो ई परमात्मा असांखे स्वर्ग ठाहे ॾई वियो, त हाणे वरी खां त असां यादि करूं था कि स्वर्ग ठाहे अची करे। लेकिन बाबा चए थो स्वर्ग त कलयुग खां पोइ ठहींदो न, कोई द्वापर युग में थोरी ठहींदो। त हाणे मां आयो आहियां कलयुग जे अंत, सतयुग जे आदि, द्वापर युग में आयो आहे। तव्हां आत्माउनि खे वरी खां गुणनि जो, शक्तियुनि जो, ज्ञान जो, पवित्रता जो वरतो ॾियनि। हिन करे हाणे छुई मुई वारी अहिड़ी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय न बर्बाद करो। फालतू ॻाल्हियुनि में पंहिंजो समय न बर्बाद करो। नाजुक बि न ठहो। कई बार नाजुक ठही वेंदा आहिनि ज़्यादा, थोरी सी बि ॻाल्हि में घबराइजी वेंदा आहिनि, सोचंदा आहिनि हाणे छा करूं, ईअं न थी वञे। हिन करे घबराइबो बि न आहे। ऐं कॾहिं बि बाबा खे यादि करणु छॾिजो न। दैवी चलन चलणी आहे। कोई बि लड़ाई आदि जो संस्कार न हुजणो खपे। न मन सां कंहिंजे बारे में कुझु बुरो सोचो, न मुख सां चओ। त बाबा चए थो कि सोच जॾहिं परिवर्तन थींदी त आपे ई मुख कर्म बि परिवर्तन थींदो। त हिन करे असांखे बाबा जी यादि में रही करे हर कर्म करणो। जेको बि मन में वीचार अचे थो, अगरि उहो सुठो न आहे ऐं घड़ी घड़ी वीचार थो ॾिए, त बाबा खे उहो ॾेई छॾियो ताकि तव्हांखे उहो वीचार परेशान न कंदो। छो जी फालतू फालतू वीचार ईंदा आहिनि न, उन सां असांजी आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी। तंहिंखां त असां उहो ई सोचो जो कम जो आहे, जो कम जो न आहे उहो ई सोचे ई छो। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना हलचल में दिलि शिकस्त रहण जी बजाए वॾी दिलि रखण वारा हिम्मतवान ठहो। कोई बि कॾहिं बि कोई शारीरिक बीमारी आहे, मन जो तूफ़ान थो अचे, धन में व प्रकृति में हलचल थी अचे, सेवा में हलचल थिए थी, लेकिन हुन समय हलचल में न अचो। दिलि शिकस्त न थियो, वॾी दिलि वारा ठहो। जॾहिं हिसाब किताब आहे, पतो आहे न इहे सभु असांजो हिसाब किताब आहे, चुकतो त करिणो ई आहे, चाहे ख़ुशी सां करो या रोई करे करो, लेकिन असांजो ई हिसाब किताब आहे न। कॾहिं बीमारी जे रूप में थो अचे, कॾहिं कहिड़े दुख, कॾहिं छा छा छा।
त बाबा चए थो इन करे इनखे इहे न सोचो कि मूंखे इहो दुख थी वियो मूंसां ईअं थी वियो, इहे सोचो कि मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थी वियो। हिम्मतवान ठहो, कॾहिं इहे न सोचो हाय हाणे छा कंदमि, न हिम्मतवान ठहो त बाबा जी मदद बि मिलंदा। स्लोगन आहे कंहिंजी बि कमज़ोरी खे ॾिसण वारी अख बंदि करो, अर्थात आत्मा कंहिंजी बि कमज़ोरी न ॾिसे ऐं मन खे अंतर्मुखी ठाहे, मन एकांत में गहराई में वञी करे बाबा जी ॻाल्हियूं सोचे।